कुरम में छिकताण खत्म करण लाइ ॻाल्हियूं कामयाब। ग्रैंड जरगे में धुरिन मुआहिदे ते सहियूं करे छॾियूं। जरगे जे मेंबर शबीर साजिदी जो चवण आहे त कोहाट में थियल ग्रैंड जरगे में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। जरगे दौरान जंगबंदी जो फ़ैसिलो कयो वियो। घरनि में बिना लाइसेंस वारा हथियार न रखिया वेंदा। अफ़गान सरहद तरफ़ अगराई थी त मक़ामी क़बाइली पाण मुक़ाबिलो कंदा। रस्ता खोलण ऐं अमन अमान यकीनी बणाइण लाइ रिथाबंदी कई पई वञे। कोहाट में कुरम ज़िले जी सूरतहाल ग्रैंड जरगे में धुरिन अमन मुआहिदे ते सहियूं कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तरक़ी लाइ एक्सपोर्ट में इज़ाफ़े खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन नाहे। IMF सां फिक्स टारगेटनि में घणो फ़र्क़ु आहे। धरणनि मईशत तबाह करण में का कसर न छॾी। पोइ बि हुननि मुआशी इस्तेकाम हासिल करे वरितो। हाणे अॻिते वधणो आहे। FBR बि 100% डिजिटाइज़ेशन करे रही आहे। स्मगलिंग रोकण जा हाकारी नतीजा साम्हूं आया आहिनि। स्मगलिंग जे ख़ात्मे जो क्रेडिट आर्मी चीफ ॾांहुं वञे थो। धरणनि जी सियासत कंदड़नि मईशत खे तबाह कयो। 9 महीननि में हुकूमत जो को बि स्कैंडल साम्हूं नाहे आयो। पाकिस्तान में दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग में भारत जो किरियल किरदार वाइखो। वॉशिंगटन पोस्ट भारतीय हुकूमत जी सरपरस्ती में दहशतगर्दी के वाइखो करे छॾियो। वॉशिंगटन पोस्ट जो चवण आहे त भारत पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइनि ज़रिए टारगेट किलिंग में मुलविस आहे। भारत किराए जे कातिलनि ऐं अफ़गान हथियारनि सां पाकिस्तान में 6 माण्हुनि जी टारगेट किलिंग कई। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त आलमी सतह ते पुराणा तकरार जंगियूं ऐं हथियारनि समेत केतिरा ई चैलेंजिस आहिनि। जटादार अमुन लाइ गॾियल क़ौमुनि ते ॻरी ज़िम्मेवारी लागू थिए थी। पाकिस्तान आलमी अमुन इस्तेकाम लाइ हमेशह सरगर्म किरदार अदा कयो आहे। घणा तजुर्बा थी चुका। खुशहाली जी मंजिल हासिल करण लाइ वक्त ज़ाया करण खां सवाइ अॻिते वधणो पवंदो। कुदरत पाकिस्तान खे केतिरनि ई वसीलनि सां नवाज़ियो आहे। खेनि माज़ी जी ग़लतियुनि मां सिखी इज्तिमाई कोशिशूं करणियूं पवंदियूं। जटादार अमुन ऐं तरक़ियाती अमल पॉलिसियुनि जे तसलसल ऐं सुधारनि सां ॻंढियल आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल। पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी असासनि जी लिस्टुनि जी मटासटा। परॾेही वज़ारत में एटमी असासनि जी लिस्ट भारतीय हाई कमीशन जे नुमाइंदे हवाले कई। भारतीय परॾेही वज़ारत तरफ़ां बि एटमी असासनि जी लिस्ट नई दिल्ली में पाकिस्तान हाई कमीशन जे नुमाइंदे हवाले। परॾेही तर्जुमान जो चवण आहे त मुआहिदे तहत ॿई मुल्क हर साल 13 जनवरी ते पंहिंजे एटमी थाकनि बाबति हिक ॿिए खे आगाह कंदा। सीनियर सफारतकार शफकत अली खान परॾेही ऑफिस जो नओं तर्जुमान मुक़रर। ममताज ज़हरा बलोच फ्रांस में सफ़ीर तौर ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾींदी। शफकत अली खान पोलैंड ऐं रूस में पाकिस्तान जो सफ़ीर रही चुको आहे। नुबाश चौरंगी ते धरणो हणंदड़नि ऐं पुलिस सां चकरियूं कंदड़ 300 ॼणनि ते दहशतगर्द एक्ट तहत केस दाख़िल। सूबाई घरू वज़ीर सियासत लंजाज जो चवण आहे त 25 डिसंबर खां धरणनि सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो। सख़्त तनक़ीद बाद मजबूर थी एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई। पुरअमन एहतजाज जी दावा कंदड़नि पुलिस मथां फायरिंग कई ऐं 8 मोटरसाइकिलूं साड़ियूं। जिते बि हुकूमती अमलदारी खे चैलेंज कयो वियो उते कार्रवाई थींदी। आलमनि खे आच आहे त एहतजाज हिक हंधि कनि। मुख्य रोड रस्ता बंदि करणु बर्दाश्त न वेंदो। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी वफ़ाक़ खां पाणी जी मद में 20 अरब रुपया राहतूं तलब करे वरितियूं। लाॻापियल इदारनि जा अमलदार 21 जनवरी ते तलब। PAC चेयरमैन निसार खोड़े जो चवण आहे त सुई गैस, स्टील मिल्स, PSO ऐं ॿियनि इदारनि ॾांहुं पाणी जी मद में 20 अरब रुपयनि खां वधीक राहतूं आहिनि जेके वापसि कराई वञनि। इंसानी स्मगलिंग में मुलविस FIA जा 35 मुलाज़िम नौकरियुनि मां बरतरफ़। 13 मथां केस दाख़िल। बरतरफ़ थियलनि में 4 इंस्पेक्टर, 10 सब इंस्पेक्टर,
2 ASI 5 हेड कांस्टेबल ऐं 14 कांस्टेबल शामिल। DGFI अहमद इसाक जहांगीर जो चवणु आहे त ॿेड़ी हादसे में गफ़लत ऐं लापरवाही में मुलविस एहलकारनि जे इदारे में का बि जाइ नाहे। मुलविस एहलकारनि खिलाफ़ खातेवार कार्रवाई खे यकीनी बणायो वेंदो।